चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स जहिड़ियूं वात पटियूं भेनरूं तहिड़ा वात पटिया भाउर। कंहिंजूं भेनरूं वात पटियूं कहिड़ा भाइर अदी असांखे था चवनि ॿियो वरी तोखे छा थो लॻे पंहिंजे लाइ या पंहिंजी भेनरुनि लाइ चवंदा सिधी ॻाल्हि आहे जेके नामी गिरामी पिछनी हुजनि हा ऐं तव्हांजे भाउरनि जा खीसा कटनि हा त ॻाल्हि सम्झ में अचे हा। हाजी लकुड़ जे खसीस ॿिनि नौकरनि इन शमू कारे ऐं अलूअ दड़ उबते सुबते जा खीसा कपिया आहिनि नथो चढ़ी। तव्हांखे भला कंहिं ॿुधायो त इहो कमु उन्हनि कयो आहे? असां सां शमू करे या सॼी हक़ीक़त कई आहे त इहो सॼो जेको माधाड़ मचायो आहे न इहो इन लूसड़ हाजी लकुड़ जो आहे गोॾबंदी। मोए लकुड़ खे उबते सुबते जा खीसा कटराए कहिड़ो सोन जो बिलो मिलियो हूंदो। ए सोन जे बिलनि खां बि वॾो कमु थियो आहे। उहो वरी कहिड़ो? असां उबते सुबते जी कई बेइज़ती हा ऐं तॾहिं त असांजे विच में अचे हे सॼो भंडड़ पियो। हा ॿिया ज़रे घटि झेड़ा पे थिया ज़रे घटि ऐं इन्ही हाजी लकुड़ इहो ई त चाहियो पे त असां पाण में विड़ी थियूं डांगा हिक ॿिए खे मोच हणूं मथां चढ़ी। मो आहे अहिड़ो उहो ईअं ई चाहींदो आहे त ॿ माण्हू पाण में भिड़ियल हुजनि पर मोए खे ख़बर न आहे त मां मांदाणी आहियां मांदाणी जेकॾहिं फेरो खाधुमि न त सॼो मुल्क लस्सी ॾिसंदो लस्सी। शुक्र जो अदा जो वक़्त ते ख़बर पई न त उबते सुबते जी असां खल लाए छॾियो मथां चढ़ी। तव्हां त उहो बि असांजे ग़रीब भाइरनि ते आया था रहो। असांजे जेकॾहिं गापीअ जूं गेरूं हुननि खे न लॻनि हा त हू कॾहिं बि इहो सुधरण जा संदरा न ॿधनि हा। हाणे ॾिस वतन छा रोज़ी कंदा न गोॾबंदी। हा त पोइ रोज़ीअ जे करे ॾिस असांखे घटि पर अति सर्दी ऐं गर्मीअ खे वॾी ख़ुशी हूंदी। आंगूठो मुंहुं वारी ख़ुशी हूंदियूं भले असांजा भाइर सॼा सोन जा थी पवनि न तॾहिं बि मुयूं इहे मञींदियूं कोन निभागियूं। असां बि पंहिंजी भेणनि खे खणी हिदायत कंदासीं सम्झाईंदासीं त उबते सुबते जे पोयों घणी घोड़ा घोड़ा वट पकड़ न कनि हा। चवंदासीं त जेको कमाए था अचनि उन्हनि ते शुक्र ऐं सब्र कनि सम्झाईंदासीं। हा दा पंहिंजे भेनरुनि सां गॾो गॾु इन लानती हाजी लकुड़ खे बि सम्झाईंदासीं जेको दुनिया जो आख़िरी ज़लील आहे उनखे बि सम्झाईंदासीं। असांजे खानदान सां कचड़ न करे न त खता खाईंदो मोचड़ा हणंदासूं भई ॼणा मथां चढ़ी। लकुड़ लानती इन जे छाड़तनि खे छंड कढणी पवंदा न त इहा शैतानगिरी कोन चढ़ींदा गोॾबंदी। तव्हां शैताननि सां मोह ॾियो त असां पंहिंजे भाइरनि जे घरां थी अचूं। बिस्मिल्लाह असांजूं अखियूं थधियूं सदा थी अचो पर ॿेली कंहिं फज़ीलत सां वञो ऐं फज़ीलत सां थी अचो। ईअं न त का मुसीबत असांजे कंध में विझी वरी का नई जंग जोटे अचो। न न हाणे एतिरियूं बि चढ़ियूं न आहियूं असां पंहिंजे भाइरनि खे मुबारक थियूं ॾियण वञूं। मुबारक ॾियण थियो भाउरनि खे ॾियो ख़बर तव्हांजा भाउर उमिरो करे आया आहिनि या जबल टोड़े उन मां खीर जूं नदियूं वहायूं अथनि। सुबुह शाम त तव्हांजी गुलामी वारी गाॾे खे धिकियूं था अञा बि तव्हां ख़ुशि न आहियो त वञी धूड़ पायो। हल थी हल पाण हलूं। अदा भुरल जीअं ता नूरन ज़ालू असांजूं बि खेवड़ियूं अथई खेवड़ियूं कॾहिं ओभर खां थी चमकाट कनि त कॾहिं वरी ओलह खां। ॾिस न असांखे ख़बर हुई त पंहिंजे भाउर जे घर विधियूं कीअं तयारु थी हली वियूं हा। तॾहिं त मां नालो जो खेवड़ियूं रखियो आहे गोॾबंदी। लो पुनेरी वारो सुकल मारी वारो हाली अचे प्लास्टिक खणी चलो आदा सुबदा मां सदको वञे हे मूंखां किटली वठ ऐं मूं वटि ॿियो सामान बि अथई। अप खणी ईंदे त वठंदो साईं किथे ॿियो सामान ॿियो सामान मुंहिंजी इहा ज़ाल हवी इनखे बि कबाड़िया रेट में वठ ऐं मूं फ़क़ीर जी हिन मां जान छॾा। ॻाल्हि ॿुध वाचूड़ा फिलहाल लोटीन जो प्रोग्राम आहे जंहिं ॾींहुं कुराड़ियूं ऐं कुराड़ा वठंदुसि न उन ॾींहुं पोइ तुंहिंजो दर खड़काईंदुमि भले पंहिंजी माई पोइ ॾेई छॾी जाए। ऐं बसि
जैसे तू माण्हू ॾियण वठण जो कारोबार शुरू करी तेसि ताईं यार न मुंहिंजा लाहा कढी छॾींदी भला इहो त ॿुधाए सफ़ा बेइज़ती थी वई आहे छा ॾियो न त ज़ुल्म ते सफ़ा पेर रखियो वेठी आहे चवे थी रनर मुंहुं तूं मुंहिंजे घाटे में छो लॻो आहीं यार हक़ीक़त ॿुधाई आहिनि कुझु जेको आहे न अधी हवा जूं ॻाल्हियूं बि सही थी तूं बि त पंहिंजो टूले चमचो मटाए न चाल चल त सिधी कर न को माण्हू जो पुट त थी न तूं बि वारे वासांडा ठही थो तूं वारी रात खे सही थो चवीं मां नंढे वांगुरु ठहियल ई आहियां ऐं जेॾी महिल मुंहिंजी शादी बि थिए ओॾी महिल इनकार करे हा न हाणे छो थी मुंहिंजी आदत मां हेबा कढे हा नाराज़ न थी न जेका ॻाल्हि ज़ाहिर हूंदी त असां हुनजी ॻाल्हि कंदासीं न बहरहाल तूं खुटको न करे वचूड़ा शाम ताईं पंहिंजी जॻह ते अची वेंदी तो वारी ज़ाल आई कोन ईंदी अॼु त ॻाल्हि वञी तलाक ते पहुती आहे चवे थी त मूंखे आज़ादु कर इहो त पोइ कमु सफ़ा ख़राब थी पियो पोइ तूं छा चईसि आई सुबुधा तूं पाण इंसाफ़ कर मूं अॼु ताईं हवाला छा नाहे कयो जेको मेलन मलाखर मां पाड़े ओड़े मां मिले थो अची अॻियां थो रखांसि अञा कहिड़ी तव्हांखे मूं हथ मलियासि परेशान न थी असां गॾिजी अधी हवा खे सम्झाईंदासीं न अलाह कंदो इन तलाक वारी ज़िद त लही वेंदी ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध निभागा तूं बि पंहिंजा हाणे इहे अंजी सां सिधा कराए सॼो पियो त निचकी ऐं कहिड़ो मां काठ जो दरवाज़ो आहियां जो पंहिंजा अंजी सां ठारायां ऐं थोरो सिधे थड़ में टाइम लॻंदो ऐं जेकॾहिं रन वेठे ठारे खाधो न त पोइ ठीकु आहे जेकॾहिं वात सारण जो शौक़ु अथसि त पोइ सारींदो सास ॿुधई हे वठ उहो त हाणे तव्हांजे घर जो मसइलो आहे पाण ॼाणियो न असांजो कहिड़ो कमु बाबा असां बि ॾिस सुधरी विया आहियूं हाणे असांखे पंहिंजी ज़ालनि चयो आहे धंधो कयो रोज़गार कयो हे वटि शटल पहुती ठीकु आहे इहो भला पुटु मथे ॾेखार अथई तुंहिंजो कहिड़ो कमु हे वॾे कम जी शइ आहे तूं वञ भली घर जो तओ बो अथई दगड़ी अथई त वरी सुभाणे विकिणजाए हाणे हिरननि वारा कम शुरू कया अथई असांजो कहिड़ो कमु बाबा घर ॼाणे घर वारो ॼाणे असां त पंहिंजी रोज़ी कयूं न शुकी मानी वार वो मिरल ओ बासाबू बाबा ताबनी जा सारे लख लख थोरा जो असांखे तव्हां पंहिंजी पनाह में वरितो बाबा यो नूरल नोरियड़ो ऐं बूरल बोरड़ो असांखे ड्रीक आहे बुथड़ो कंदा बाबा हाजी हर इहा ॻाल्हि रिवर्स करे असांखे बेइज़तो थो करी बाबा ॻाल्हि थी छुटी हाणे इन ॻाल्हि जी ॻंढ खे खोले छॾ बाबा इहा ॻाल्हि कान्हे मूं हिन ॻाल्हि खे ॻंढे ॾे करे ॾिनी आहे त बाबा मूंखे यादि रहे त मूं हिते पनाह फादरनि खां भॼण जे लाइ वरिती आहे ऐं ख़ुदा न खां जेकॾहिं मां थोरो हेॾे होॾे बि थियुसि त मूंखे भाऊ वारा बुझ करे छॾींदा तव्हां ॿई ॼणा वत थो मुंहिंजा खंभ पेड़ींदा कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा कोई यहाँ गिरा हाजी हिकु ॻाल्हि त ॿुधा तूं भला एतिरो नूर चिल छो आहे छा तुंहिंजे पुराणीअ खे किथे ॼणा कॾहिं भॼी आहे छा मिरल इन साबुअ खे सब्र सेखार या तूं उथार हरू भरू मुंहिंजे फटनि ते लूणु मिर्च बि तूं मुरके ए मुंहिंजा ज़ख़्म चिरनि बि था बुरनि बि था सड़नि बि था हाजी साहब ख़ुदा थो करी मां त हिकु ज़रियो आहियां अरे बसि कर साबू बसि कर हाजी ऐं कारो असांजा महिमान आहिनि भली पोइ अॻियां केतिरो बि कमीनो ज़लील कुतो हुजे पर उनजी मुंहं ते इज़त कबी आहे हाई साहब पंहिंजो मीरल त सभु कसरूं कढी छॾियूं आहिनि ईअं पियो लॻे साबुअ खे सम्झाइण जे बदिरां असांखे सननि चाबुकनि सां पियो कुटे मिरल बाबा तुंहिंजी यार दिलि आहे जो तूं पंहिंजो पाण थो सम्झी तेकर न तूं वांगुरु नक जो पको थी गुज़ारी थिए त मुंहिंजी उमिरि में इज़ाफ़ो ईंदी न मां तव्हांखे न आहियां मां त साबू खे पियो सम्झायां बाबा मां सम्झां थो त तूं असांजी वाकई दिलि सां इज़त कंदो हुई ऐं हिननि लफ़्ज़नि खे भेटा ॾेई असांजी इज़त में वाधारो कराईंदो हुई पर ॿुध जेको न मूं तोखे वर्किंग माना कमु ॾसियो वरी उहो न सारजाए हाजी
तूं परवाह ई न कर। तूं न रुगो इशारो कंदे न त असांजा माण्हू ज़मीन ते कब्ज़ो करे वठंदा। मीरल मां चाहियां तूं त ने भाऊ वारनि जी बनीअ ते मां कब्ज़ो कराए इन्हनि जे मुंहं ते मिटी ऐं दागी मलियां ऐं पंहिंजा मुंहं चे मुंहिंजे गिटीअ ते घसाइनि त पोइ मुंहिंजे हियां ते बर्फ़ जो गंढो करंदो गंढो। हलो दी हाल हवाल कारा छा थियो? अलाए केरु आहे आवाज़ ई कोन थो अचे सिग्नल पिया करजनि मां ॾिसांसि। हलो 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 कारा तू आही केड़े जहान में? इते ई आहियां हुकुम कर छा थियो आहे? मां हिने रबड़ जे गुॾे मां बेज़ार आहियां। मुंहिंजी जान छॾाए भला। रबड़ जो गुॾो इन वाचूड़े ने भागी जी ॻाल्हि थी करे छा? हा हा हाणे ताज़ो ताज़ो झेड़ो थियो आहे। मूं बि सिधी ॻाल्हि कईमांसि त मूंखे तलाक ॾे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध वाचूड़े खां तलाक वठी पिन थी छा? मुआ मां त तोसां शादी कंदमि ऐं तूं मूंखे पिनण जी पिटियूं पियो ॾी। ॻाल्हि ॿुध हरू भरू तकड़ न कर। मां ऐं हाजी ॻोठ में ई कोन आहियूं। ए हसुल रुली वेंदी आहे रुली। ॻोठ में न आहियूं त बाक़ी किथे आहियूं? साइड ते आहियूं साइड ते। तूं हरू भरू तकड़ न कर न त तिरकी पवंदी कियाड़ी वञी कच्चे में लॻंदई। मां मोटां त पोइ इन तलाक वारे मामले खे ॾिसूं था। पक न मुआ हीअ डिडी थो। न न डिजंदुसि जो पक सम्झ पक। मां कारो आहियां माण्हू मूंखों डिजंदा आहिनि मां छो कंहिंखां डिजंदुसि? तूं असुल खुटको ई न कर। मां 2-3 ॾींहंनि में मोटंदुसि पोइ जीअं चवंदी तीअं कंदुसि। ठीकु आहे तुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी न मां इन चमड़े सां हिकिड़ो पल बि नथी गुज़ारे सघां। ठीकु आहे हाणे चङो मां फोन बंदि थो कयां। बसि पारत थई। अरे चयो न खुटको न कर बसि तूं बंदि कर फोन बंदि कर। हिकिड़ी फिल्म जान छुटी कोन्हे वरी ॿी फिल्म थी गीचे में पवे मरी वियासूं। कॾहिं त निभागी जे नौकरी बि कोन थो रखांसि। रिते जी फोन पुलिस जी फोन पुलिस। अरे भोग तो कया मजाक तो क्या वियो चुप करे वियो छिता थिया आहियो। बिछड़ी पई आहे। अदी हित ते वेहला कणी हथ धोई वठंदासीं केला। ॾिस त अदी हाजाणी कीअं थियूं असांजूं भाॼायूं बकनि। अदी हाणे वार धोइण सां कोई बाकंदो आहे छा? आदि मर्द जॾहिं कमाइण वेंदो आहे न त पैसे जी अच वञ शुरू थी वेंदी आहे ऐं जॾहिं पैसो ईंदो आहे न त ख़ुशियूं हुन सां पाण ईंदियूं आहिनि। हा दी हाजाणी सही थी चई। सुञे जॾहिं असांजे घर में सुती पई न त असां बि साणा लॻा पिया हुआसीं ऐं हिक ॿिए ते पिया रुॻो सड़ूं। ऐं जॾहिं खां असांजे भाइरनि कमाइण शुरू कयो आहे कीअं त माहौल आहे हा न। अदी तॾहिं खां माहौल मस्तु आहे। तॾहिं हिक ॿिए जी शुकिलूं वणनि थियूं। दिल थी चवे त हिक ॿिए खे सदको करे साड़जे। मुंहिंजो मतिलबु आहे त सदको करे हुन जे मथां साह ॾिजे। हा दी असां बि इन में ख़ुशि आहियूं। इहो त सही आहे न। असां पाण इहो चाहियूं थियूं त तई ख़ुशि हुजो। भली अदी हिक ॿिए ते सदको थियो पर थोरो अखि पटियो थोरो हथ खे रोकियो। ईअं न जेके कमाए अचनि भाइर असांजा उहे कुता बिला खाई वञे। केरु कंहिंजो पेट खोले कोन थो ॾिसे पर पैसो बचायो त ॾुखी सुखी कमु अचे। ॾिस गर्मी हिननि जा भाइर कमाइनि था त हिननि खे केॾो अहसासु आहे ऐं सॼो ॾींहुं असां राज खे भाइर लोड़नि था उन्हनि जो त हिननि खे अहसासु ई कोन्हे को। ठहियो हाणे ठहियो अणमुदाए थी सर्दी। जेकॾहिं असां न हुजूं न त तव्हां वारा भाइर बि गिटिन में वतन थाबा खाईंदा। असां ई आहियूं जेके ज़रे मूं ज़रो बचाए थी रखूं न त हुननि में कहिड़ो लक्षण आहे। तव्हांजा असांजे खानदान जे मथां वॾा थोरा आहिनि। हाणे झेड़ो न कर उथी चांहि ठाहे त पीऊं। हा दी चांहि मां ठाहियां थी पर इहो तूं ॿुधाए खीर किथे रखियल आहे? हा अंदर कबट में खीर पियो अथई। हा चांहि अहिड़ी ठाहींदसि जो सॼी ज़िंदगी मथे में सूर कोन पवंदो वरी। हा सुठड़ी करे ठाहिजांइ। अहिड़ी तेड़ी चयमि न सॼी ज़िंदगी मथे में सूर कोन पवंदो। अदी चांहि थी ठाहे त तव्हां भला के बिस्कोट खे केक ई घुरायो शर्म खाओ।
हिते वाचूड़े जी वायूं बता लॻियूं पयूं आहिनि हे वरी मुड़ुस माण्हू सुता पिया आहिनि आयो थो मां थो अड़े ॾे चूड़ा ये सुबुह साण मींहुं वाह कंदो आहे छा चयो अथई मथो चढ़ी लुंडीअ ते पेर पियो आहे छाल बि कोन ॾिनमि त लुंडीअ कखे वरितो ज़हर ज़ूत कंदो दिमाग़ ते चढ़ी वियो आहे हाणे कुस्तियूं तो हणा कढा वांगुरु वारीअ ते लेट भला गुर वधी पोइ का फरत मिलई अदा छॾीसि अॻई हिनखे लुंडीअ ॾंगियो आहे ॿुधाए कहिड़ी अस्पताल वठी हलां कहिड़ी जॻह ते भला ॾंग वियो अथई मथो चढ़ी दिल ते ॾंग लॻी इहो नांग भला एतिरो मथे चढ़ी तोखे कीअं लॻियो गुर वधी खेड़ीअ में जुतो पियो आहे चाड़े नूरल मां असुल लुंडी जी ॻाल्हि कोन थो कयां इहा मुंहिंजी ज़ाल आहे न जेका असुली इन मूंखे चयो आहे त मूंखे तलाक ॾे तलाक अड़े तो वारी जोड़े तोखे तलाक थी वठे छो छाजे करे तव्हांखे त ख़बर आहे न त रोज़नि में लाह चारा ईंदा आहिनि बसि छा ॿुधायांव मेलनि खे त माकड़ खाई वई आहे नंढड़नि मेलनि में त हाणे रोज़ी थिए कान थी जेके मेला वॾा हुआ लाल कलंदर जो मेलो भिटाईअ जो मेलो समन सरकार जो मेलो सचल साईंअ जो मेलो उते ॾिसो न त पुलिस गदड़नि ते पाबंदी हणी छॾी आहे ऐं 2-3 दफ़ा त असांजे होटलनि जूं कनातूं फाड़े छॾियूं अथनि इहा मूंखे ख़बर आहे असां सॼी राति कमद में ऐं शाखुनि में लिकी गुज़ारी आहे ऐं जेके खदड़ा वणनि में लिकिया न उनखे त सुंगलियूं खाई वयूं कोन वठंदी तोखां तलाक असां सम्झायूं था हवा खे तूं 70 यारहं सेरादी हेठां ॾेई गोर वधी सुम्ही पओ मूंखे छा आहे मां त पंहिंजो पेट पाले वेंदमि दर जा धिका त पाण खाईंदी छो त मुंहिंजो नालो आहे वाचू वारो फिराए फिटी करे छॾींदोसांसि सम्झे छा थी पाण खे केर बि पंहिंजो कोन कंदसि तलाक वारी माई जी कहिड़ी ज़िंदगी ओ बाचूड़ा फकीर पुराणी खदड़ी तू जज्बाती न थी बाबा असां तुंहिंजी ज़ाल हवा खे सम्झायूं था अलाह को तुंहिंजी ॻाल्हि त लही वेंदी त पोइ छा थी पियो जेकॾहिं पाण ॻाल्हि तां न लथी न त पोइ मां दिलि तां लाहे छॾींदोसांसि ऐं जॾहिं न दिलि तां लथी पोइ दाल मानी लाइ सिकंदई त मां आहियां वाचू वारो फिराए फिटी करे छॾींदोसांसि बस हाणे बस तूं कमी रोज़ी ताड़े घर जो गाॾो हलाए बाक़ी हवा असांजो चवणु कोन मोटाईंदी गुर वधी अड़े ॿुधो एतिरनि गुल गुलाबनि जे हूंदे डप छा जी आहे ॼण कुतो भरी वियो आहे ॿुधो अड़े हलो किथे तूं ते हरकत कोन कई आहे न हाजी साहब कहिड़ा सुञा मीर वारा असां मच्छू पला कराईंदा जो असां अहिड़ी हरकत कंदासीं पोइ बाक़ी डप छा जी आहे सेठ साहब नासूं हेॾे होॾे न हण इहो गंद तुंहिंजे घर में पियो अथई ससु जी घर में माना हा थोरो पाण खे बि सिंगी ॾिस वाक़ई सही थो चई गटा जे गप मां गोता खाई ॿाहिरि निकितो आहे तूं हाणे हीअं कर हलो जो हिन मीरलनि भागे खे चओ त उहो कपिड़नि जो जोड़ो आणे ॾे त को वेझी सिंजी को तयारु थिया ॻाल्हि त ॿुधो हाजी लकुड़ मीरल जे कपिड़नि में तव्हां कीअं लॻंदव ऐं बाबा मीरल हिसाब वटि हिकु वॻो आहे जेको धोई पाईंदा इहे सुञा असांखे कपिड़ा किथां ॾींदा एवढा अंगोछे जी गोल बधी थो विया कटा ते वरते से कपड़ा धोई वठे ठीकु मूंखे मरेरो न आहे इहे तुंहिंजा किना कपिड़ा कोन धोईंदसि मां हाजी साहब सोलो तरीक़ो इहो आहे त पंहिंजा कपिड़ा खणाए अचूं था हाणे सोचणो इहो आहे त उहे कीअं खणाइजनि बाबा जे ॻोठारनि जे वर चढ़ियासीं त रिलीअ जे तह खां बि विञाए चवंदा अखरोट जा धड़ तोखे केरु सोचे त तव्हां पंहिंजा ॿई किना बूथ खणी निकिरी पओ लिकी छपदे मूंखे कपिड़ा आणे ॾियो त जीअं कुतो ॿिलो को तव्हांखे ॾिसी न वठे हा हाजी साहब असुल खुटको ई न कर कुटको खाई बि कपिड़ा खणी ईंदासूं अदी ॻाल्हि त ॿुध मस असांजे भाइरनि सां ठरी हलियूं त इहे निभागियूं न त 12 ई महीना 12 ॿारियूं वेठियूं हूंदियूं
हाँ दी वीचारनि जो जीअण ई झंझाल करे वेठी हुयूं अॼु ॾिठई कीअं पई टहकनि बहकनि असां त चऊं था दी असांजी दुआ आहे सदाईं ख़ुशि हुजनि आमीन हलिया हाणे हलिया हलो देर थी वई असांखे रस ॾे छा आहे ऐं न पादर अदी मुंहिंजी त खंड बहार जी वई त खीर बि फिटी वियो खंड हारजी वई खीर फिटी पियो आहे। लॻे थो निभाग तुंहिंजे घर में घर करे वेही रहियो आहे निभाग न चओ निभाग त मुंहिंजे घर में घर करे वेही रही आहे निभागी केरु इहा मुआरी ज़ाल निभागी हवी घर में बनण विझो वेठी आहे हवा हरू भरू जो फंडड़ कोन विधो हूंदो कुझु तुंहिंजो बि ॾोहो हूंदो अदी मुंहिंजो ॾोहो ई हुआ जो मुंहिंजी रोज़ी घटि थी वई आहे मेलनि में हाणे मज़ो रहियो कोन्हे जो रोज़ी थिए सिधी ॻाल्हि इहा आहे अदा चूड़ा त घर में ॿ सिर ॿिया बि आहिनि तोखां सवा अदा उन्हनि जो बि त ख़र्च आहे न मेलनि जे आसिरे ते भला कीअं रहंदी अदी इहा ॻाल्हि त नूरल भूरल बि कई आहे पर तव्हां ॿुधायो न रोज़ी कहिड़ी कयां रोज़ी करण वारनि जे लाइ खोड़ रोज़ियूं बाक़ी न करण वारनि जे लाइ रुगो हवाला ई ॻाल्हियूं ई ॻाल्हियूं ॾिसां थो कोन को कमु ॻोल्हियां थो हाणे त सरकार बि तव्हांजे लाइ बिल पास करे छॾिया न अदा कंहिंखे चवा करे पंहिंजी को नौकिरी वठी छॾ हा हा हाणे त तव्हांजा शनाख्ती कार्ड बि ठहनि था असली इलेक्शन में बि बीह सघे थो तूं त अदी इहा इलेक्शन मूंखां ज़ोर आहे बाक़ी कंहिंखे चवण करे नौकिरी वठां थो तेसिताईं तव्हां हिन हर जॻह चओ न त मूंखां तलाक न वठे न न कोन थी वठे तोखां तलाक अदा बेफिक्र थी वञ असां हुनखे सम्झाईंदासीं तूं खुटको ई न कर इहा बि छा ॿुधायांव खुटके त मुंहिंजे अंदरि खुलो करे छॾी हा ऐं इन हवाईअ में त मुंहिंजो साहु आहे मुंहिंजे आंडरनि में साहु भरियल आहे इहे मूंखे सची ॾाढी प्यारी आहे मूंखे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वेहो 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 पानी पींदो हा पींदासीं छो न पींदासीं अॼु त भला भई ख़ुशि त आहियो न बिल्कुलु ख़ुशि आहियूं अल्लाह जी महिरबानी सां पंहिंजो कमायूं था पंहिंजो खाऊं था पंहिंजे भेणीगनि जे आसरे कोन था रहूं अञा दस बता हा दा बता तो सही त चए हलो साईं चांहि त वठी थो अचां पर इहो ॿुधायो चांहि सगरी हुजे छड़ी ॿुध जानू हाणे असां ॿई भाइर एतिरो था कमायूं जो कट चांहि न पींदासीं हाणे असांजे लाइ फुल चांहि ऐं ॿ केक बि वठी अचो जानू हे पैसा वटि सगरी चांहि वठी आहे केकनि समेत वाह सही वाह उहा चांहि केकनि समेत जाने जर्मनी केक जेके न फिका आनी जाए मूंखे हौड़ में सूर आहे कीअं था भाइयो उबत आई सुबुह दा टाइम सां आयुसि न हा बिल्कुलु बिल्कुलु तूं टाइम ते अची वियो आहीं जानू टी बचा वठो अच पैसा ॾियईं थो उबत आई सुबुह दा ही कपिड़नि जा टुकड़ा खणी आया आहियो रलियूं सुबुधायो छा न सिपाही सिरोटा हे जेके बिशनी न सजू गोतरियूं कटे विया हुआ न अधु टुकड़ो उहो खणी विया अधु टुकड़ो असां वटा अरे बीहो 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 हिकिड़ो मिंट ॾेखारियां थो अरे ही ॾिसो ही टुकड़ा ॾिसो ही ॿई साॻिया में मिलनि था न ॾिसो 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 बाक़ाइदे ॾिसो हाणे तप कचई न त असां सही पिया ॻाल्हि कयूं त ही टुकड़ो हाणे बराबरि माना असांजी ॻाल्हि सची आहे न हा हा सफ़ा पक थी हा त पोइ हाणे सिपाही असांजा ॾोही केॾे ॿधबा बाबा होए पिशनी हाजी लकुड़ जा नौकर अल्लर उर्फ अल्लू ऐं शमू उर्फ कारो इहे अथव लूरल ऐं भूरल खां ऐं पुलिस जे खोप खां ही ॻोठ छॾे बाक़ी भॼी विया ॿाहिरि जल्द ज़ाहिर थींदा केसी ताईं लिकंदा ज़ाहिर त थींदा न छो कोन थींदा पर तव्हांखे कहिड़ी ख़बर हिनमहिल हिते आहिनि की हुते आहिनि बाबा वारे ते नऊ नौकर बिहारे विया आहिनि त पोइ उन नए नौकर खे तव्हां ॿधो न बाक़ी पुलिस वारा कीअं हो नौकर खे कहिड़े गुनाह ॿधूं उहो त हाणे ॻोठ मां आयो आहे तव्हां कहिड़ो माण्हू छॾियो आहे कारे ऐं उनजे पुट जी जासूस जे लाइ बताई सुबदा इहो ई माण्हू जेको हुन वारे ते नौकर रखियो आहे ऐं उनखे मूं सम्झाए छॾियो आहे सफ़ा सख़्तीअ सां इहे टई शैतान जेॾी महिल चरई न ओॾी महिल ई मूंखे फोन कजाई न त थाणे ते उनजी जॻह ते तूं टंगियल हूंदे ॿुध सिपाही सिरोटा तव्हांखे पूरो यकीन आहे न त उहो नौकर उन्हनि सां वागार कोन वहंदो
बता सुबता जेकॾहिं ईअं थियो न वण सां ॿधी असुल मां कोड़ा बची थो सासे ठीकु आहे जानू चा वठण वियो हुअनि इन कुचे में तोखे दिल भर दूध पती था प्यारियूं अरे या दूध पती किथे आई इहा धूड़ पती आहे धूड़ पती ॻाल्हि ॿुध न ताब चुस्की हणी चांहि जी पोइ लॻजाई अरे ही घाटि चांहि त असांजे मादे जो मुंहुं कारो करे छॾियो आहे पोइ बि घाटी चांहि जे पीअण खां सवाइ मुंहुं ई कोन था सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।